हाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गंबट खां ख़बर ॾींदा हलूं त गंबट लकोट डीजी जे ॻोठ अलीबग शेख मां नौजवान अब्दुल करीम शेख मुबीना अगवा शेख बिरादरी पारां पुराणे नेशनल हाईवे कोट बंगलो जे सूरा चौक ते नौजवान जे बाज़ात लाइ एहतजाज मुज़ाहिरो धरणो टायरनि खे बाहियूं। इन मौके ते शेख बिरादरी जे अब्दुल रहीम शेख गुलाम रसूल शेख गुलाम शबीर शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान अब्दुल करीम शेख खे कंहिं फ़ोन करे चयो त मां अव्हां जो दोस्त आहियां, मूं सां सूरा चौक कोट बंगलो में मिलो। मुंहिंजो भाउ घरां निकिरी वियो ऐं उन महिल ताईं ज़ाहिर न थियो। असांखे शक आहे त मुंहिंजे भाउ खे अगवा कयो वियो। हिन जो नंबर पिणु बंदि थी वियो आहे। असां अहिड़ो इतला कोट डीजी पुलिस खे पिणु ॾिनो आहे। हिननि एसएसपी खैरपुर उमर ज़फर खां मुतालबो कयो त नौजवान खे बाज़ात करायो वञे ऐं अगवा कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। होॾां एसएचओ कोट डीजी सां राब्तो करण ते हिन चयो त असांखे वारसनि इतला ॾिनो आहे, जदीद दौर आहे, नंबर ट्रेस करायूं था, तमामु जल्द असली हक़ीक़त ताईं पहुची वेंदासीं। नौजवान खे कंहिं अगवा कयो आहे या पाण कंहिं सां गॾिजी वियो आहे, इहो ज़ाहिर थी वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।